नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठिकराठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठिकराठे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़नि शदीद हमिलो करे ॾिनो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठिकराठो में अली अकबर महर पंहिंजी रिपोर्ट में। ठिकराठे जे इलाइक़नि में माकड़ जो शदीद हमिलो, कणिक जी फसल खे नुक़सान, अॻे ई धकियल आबादगार ॿीहर परेशानी में मुब्तला, ज़राइत खाते नोटिस न वरितो, हारी ऐं आबादगार धणी दर ॿाॾाइण लॻा। ठिकराठे जे इलाइक़नि रूपर, डंडी, लुंडड़ो, आरकुहर, अकड़ीपट, नांगोरो, सुचारो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में माकड़ शदीद हमिलो करे ॾिनो आहे, जंहिं सबबु ताज़ी पोखियल कणिक जे फसल खे नुक़सानु थियणु लॻो। उन सिलसिले में आबादगार ऐं हारी धणी दर ॿाॾाइण लॻा। आबादगारनि जो चवणु आहे त माकड़ हिकु ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वई आहे। पहिरियां फुटी ऐं तिर पोखिया हुआ, जिन ते माकड़ हमिलो करे मुकमल तौरु फसल खाई वई हुई, जंहिंसां तमामु घणो नुक़सानु थियो हुयो। अञा पहिरियां वारो नुक़सानु बर्दाश्त न करे सघिया आहियूं, वरी ॿीहर ताज़ी पोखियल कणिक जे फसल ते माकड़ लखनि किरोड़नि जे तादाद में काहे पई आहे। अली अकबर महर, अवामी न्यूज़, ठिकराठो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।